दोस्तों साथियों हक़ मौजूद सिंध मौजूद दोस्तों अॼु मां हिकिड़ी तमामु आम ॻाल्हि तव्हां सां जेको आहे सो शेयर करण वारो आहियां ऐं उहा जेका ॻाल्हि आहे उहा ख़ासि करे जेके कंटेंट क्रिएटर्स आहिनि जेके यूट्यूब ते फेसबुक ते या मुख़्तलिफ़ जेके सोशल प्लेटफॉर्म आहिनि सोशल मीडिया जा उन्हनि ते जेके कनि था पिया उन जे लाइ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू माना हिकिड़ो कानून कढियो आहे उन कानून अहिड़ो कानून आहे जेको ईअं खणी सम्झो त ॼण की हिकिड़ो मौत जो वारंट आहे उन्हनि जे लाइ ऐं उन में हुननि ॿुधायो आहे हिन कानून जो नालो जेको आहे उहो उन्हनि रखियो आहे त द फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू FBR हैज़ इंट्रोड्यूस्ड ड्राफ्ट रेगुलेशंस SRO 546/2026 to tax income from social media, treating individuals with the over 50,000 subscribers or 12,250 quarterly views as business. So मक़सद इहो 50,000 जंहिंजा सब्सक्राइबर आहिनि या 2,250 क्वार्टरली माना 3 महीननि खां पोइ उन्हनि खे जेके व्यूज़ मिलनि था पिया उन्हनि खे उन्हनि टैक्स वारे मद में आंदो आहे ऐं उन ख़ासि करे जेको हिननि चयो आहे त इन खां सवाइ जेको 1,000 जेके व्यूज़ आहिनि उन्हनि ते 195 रुपया टैक्स वसूल कयो वेंदो ऐं वग़ैरह वग़ैरह मक़सदु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं अथनि जेके हिते थोरो इबाम आहे इलाही उहो इहो आहे त हिकिड़ा त जेके कंटेंट क्रिएटर्स आहिनि मिसाल तौरु मोजड़ा आहिनि उहे उन्हनि जो त मोनेटाइज़ थियल न आहिनि फेसबुक मोनेटाइज़ थियल आहे फेसबुक त घणो तणो जेको आहे सो असांजे पाकिस्तान में आहे भले कोन्हे असांखे उन ते व्यूज़ त मिलंदा आहिनि पर उन ते असांजी का बि एडवर्टाइज़मेंट न आहे उहा असांजी मोनेटाइज़ थियल आहे ऐं मां यूट्यूबर बि आहियां पर मुंहिंजो यूट्यूब बि जेको आहे उहो मोनेटाइज़ थियल न आहे हाणे हिन में इहा वज़ाहत न आहे त जेको मोनेटाइज़ थियल आहिनि या नॉन मोनेटाइज़ थियल आहिनि जेके इनकम कमाइनि था या जेके इनकम नथा कमाइनि पिया कंहिं ते तव्हां टैक्स लागू कंदो उहो ख़ाली व्यूज़ अचनि था पिया उन्हनि ते लागू कयो मिसाल तौरु मुंहिंजा कुझु फाइल्स अहिड़ा आहिनि जंहिं ते तमामु इलाही व्यूज़ आयल आहिनि तक़रीबन लख ताईं व्यूज़ आयल आहिनि त छा उन्हनि ते मूंखे त रेवेन्यू कुझु बि कोन थियो आहे पर उन्हनि ते जेकॾहिं टैक्स लागू थींदो त पोइ त असां इहो जेको फेसबुक अकाउंट आहे यूट्यूब अकाउंट आहे उहो बि असां बंदि करे छॾींदासीं मां यूट्यूब अकाउंट जेको आहे उहो 2011 में जेको आहे सो खोलियो ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ मरहला आया हिकिड़ो मरहलो अहिड़ो हूंदो त उन में रुॻो 1000 व्यूज़ अचनि त पोइ तव्हांखे उन ते इनकम जनरेट थींदी पोइ मां जॾहिं मोनेटाइज़ लाइ अप्लाई कयो पोइ हुननि चयो तव्हां वारी जेका ॿोली आहे सिंधी ॿोली आहे उहो असांजे हिन में कैटेगरी में न आहे माना हिते धक खाई आहे असां त जेको बि कंटेंट क्रिएट कंदा आहियूं उहो पंहिंजी ॿोली में कंदा आहियूं उनजो हिकिड़ो सबबु आहे उहो इहो आहे त डिजिटल मीडिया ते जेतिरी पंहिंजी ॿोली अचे उहा असांजी ॿोली वधीक उते क़ाबिल क़बूल थींदी ऐं उहो मुंहिंजो हिकिड़ो सोचियलु सम्झियलु हिकिड़ो फ़ैसिलो बि आहे त फेसबुक हुजे यूट्यूब हुजे टिकटॉक हुजे ट्विटर हुजे या जेके बि सोशल मीडिया जा जेके प्लेटफॉर्म आहिनि या गूगल जो ब्लॉगर जेको आहे उहो हुजे उन में मुंहिंजो ब्लॉग ठहियलु आहे त उन ते मां समूरो जेका पंहिंजी लिखा पढ़ी आहे या ॻाल्हि ॿोल आहे या जेको कुझु आहे उहो मां पंहिंजी सिंधी ॿोली में कंदो आहियां त पोइ मुंहिंजे उहो जेको यूट्यूब वारनि उहो रद्द करे छॾियो की तव्हांजी ॿोली जेका आहे उहा असांजे उन में न आहे पोइ वरी अॻिते हलिया त हुननि वरी कानून तब्दील कया पोइ कानून हुननि इहो कढियो त बाबा 1000 सब्सक्राइबर्स हुजनि ऐं 4000 वॉच टाइम हुजे ॾियारी त उहो तव्हां पोइ पोइ तव्हां मोनेटाइज़ जे लाइ अप्लाई करे सघो था पोइ जॾहिं इहो मरहलो आयो त मां वरी अप्लाई कयो ऐं मुंहिंजा जॾहिं वॉच टाइम बि पूरो हुयो ऐं मुंहिंजा जेके सब्सक्राइबर हुआ उहे बि पूरा हुआ त पोइ वरी हुननि चयो त न तुंहिंजो न कंदासीं छो त तुंहिंजो जेको आहे रीयूज़ड कंटेंट जेको आहे उहो इस्तेमालु थियल आहे उन में जेके मौसीक़ी जा कुझु इस्म हुआ जेके मां हितां हुतां खणी करे उते रखिया ऐं उन्हनि ते तमामु घणा व्यूज़ मिलंदा त हुननि चयो त न इहे तुंहिंजा न आहिनि ऐं कंहिं ॿिए जा आहिनि तंहिंजे करे भले उहे एतिरा कनि या न कनि उन्हनि खे भले उन्हनि ते कॉपीराइट क्लेम बि न हुजे स्ट्राइक त पंहिंजी जॻह पर क्लेम बि न हुजे पर तॾहिं बि तोखे असां न कंदासीं वरी मां जॾहिं उहे डिलीट कया त वरी सफ़ा मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे उन जी तरो वरितो त इन नमूने सां असांजे मां पंहिंजे लाइ इहो चवंदुमि त जेको जीअं सिंधी में हिकिड़ी चवणी आहे त बेवाह जे हिन में भत में छिबिड़का बि घणा सो छिबिड़का सो हाणे जॾहिं
हिन वक़्तु मुंहिंजा जेके सब्सक्राइबर आहिनि उहे 5,700 खां वधी हलिया आहिनि ऐं होरिया होरिया मुंहिंजो वॉच टाइम वधे थो पियो ऐं इन जे करे मुंहिंजो को हिकिड़ो यूट्यूब चैनल यूट्यूब फाइल बि मुंहिंजो वायरल थी वियो त मुंहिंजो टाइम पूरो थींदो त हाणे इहा मुसीबत नई आई आहे जेका असांजे इन में आहे त बाबा पंहिंजो टैक्स लॻी विया आहिनि कमाई त टको बि कई कोन कई आहे वेतर असां जेके ख़र्च कया आहिनि मिसाल तौरु मां जेका विलागिंग जेका विलागिंग कंदो आहियां त पंहिंजी जेका हेवी मोटरसाइकिल आहे उन ते गोप्रो जेका कैमरा आहे उहा ऐं उनखां सवाइ जेको पंहिंजो आईफोन आहे ऐं लैपटॉप आहे हाणे इहे सभु जेके शयूं आहिनि ऐं पेट्रोल आहे तेल आहे मानी आहे इहे सभु शयूं करे असां वेंदा आहियूं ऐं वञी करे असां जेके वीडियोज़ आहिनि उहे ठाहींदा आहियूं हालांकि हिन वक़्तु ताईं असांखे उन में रुपयो बि कोन मिलिया पर हाणे गवर्नमेंट थी चए पई जेकॾहिं 1000 जेके व्यूज़ आहिनि उन्हनि ते जेकॾहिं 195 रुपया टैक्स ऐं पोइ जेकॾहिं सालियानो जेकॾहिं उहा टैक्स लागू कंदा उन में जेके व्यूज़ थिए पोइ त असांजा लाभ पटिजी वेंदा त हे पाकिस्तान में अजीब मश्करी आहे त जंग लॻे थी पई त जंग लॻण जे करे पाकिस्तान त तेल परावा बि पंहिंजा जहाज़ क्रॉस कराईंदो ऐं उन्हनि खे को बि रोकण वारो कोन हो पर असां हिते पाण तेल महांगो करे छॾियो इंडिया में बि तेल महांगो कोन श्रीलंका में बि कोन ॿियनि उहो पंहिंजे हिसाब सां उनजो एतिरो महांगो कोन हुओ जेतिरो असां वटि महांगो कयो वियो ऐं पोइ वरी थोरो कयो वियो उनखे घटाए करे त जीअं माण्हुनि खे थोरो राज़ी रखिजे हाणे त इन नमूने सां जेके असांजा हुकमरान आहिनि उहे असांजे माण्हुनि खे साह कोन था छॾनि पिया ऐं उहे पंहिंजी जेके अयाशी वारा जेके पैसा आहिनि हो जेके खरबे रुपया ख़र्च कनि था पिया प्रोटोकॉल्स ते हाणे अॼु बि मां ॾिठो पियो त हिकिड़ो वज़ीर साहिबु वञे पियो त उन करे 35-40 गाॾियूं हुयूं हाणे इहे जेके 35-40 गाॾियूं हलनि थियूं जंहिंमें 10-15 गाॾियूं त जेके पुलिस जी मोबाइलूं हुयूं ऐं उनखां मोबाइलनि सां गॾु जेको आहे पंहिंजो एम्बुलेंस हुयो हाणे इहे जेके सभु ख़र्च थियनि था पिया इन्हनि ख़र्चनि खे त कोन था घटाइनि पिया बाक़ी ख़र्च कढण जे लाइ माण्हुनि जी रत था चूसनि पिया त पेंशन घटायो पेंशन न ॾियो ऐं मुलाज़िमनि खे जबरी रिटायर कयो उन्हनि जी जेके मरातूं आहिनि उहे खसियो ऐं अलाह तव्हांखे जेके ॾे इन टाइप जा जेके कम आहिनि उहे कनि था पेट्रोल जो अघु वधायो हाणे पेट्रोल जो अघु वधणु त हर शइ खे बाहि लॻी त किराया वधणु ऐं मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उहे जेके मार्केट ताईं पहुचनि थियूं त उन्हनि जो जेको ख़र्चु अचे थो पियो उहो वधणु हाणे कल्ह पाणी जेको मूंखे असां जंहिंखां वठंदा हुआसीं उन कल्ह ई मूंखे ॿुधायो हाणे पेट्रोल वधी वियो आहे हाणे असां तव्हांखां जेको आहे सो 10 रुपया वधीक वठंदा हुआसीं हाज़ुर साईं चईंसीं हाणे मां छा कयां ॻाल्हि हुनजी बि सही पर असांखे पाणी बि पीअणो आहे तंहिंजे करे 10 रुपया उहे वधी विया खीर वारे पंहिंजा पैसा वधाए छॾिया सब्जी था वठूं पिया त उते जेको आहे सो इलाही शयूं वधियल आहिनि मुर्गी जेका आहे उहा कुकुड़ जेको आहे उहो 700 रुपया पंहिंजो किलो लॻो पियो आहे त हिते इहो सॼो चकर जेको थिए थो पियो त हिन वक़्तु जेके कंटेंट क्रिएटर्स आहिनि ख़ासि करे जेके असांजे सिंध जा क्रिएटर्स आहिनि जेके सिंधी ॿोली में कनि था पिया मूंखे अफ़सोस थींदो आहे त इलाही सुठा जेके असांजा जेके यूट्यूबर्स आहिनि साईं बुघे साहिबु आहे हाणे उहो उर्दू में थो करे पियो इम्तियाज़ चांडे साहिबु आहे उहो उर्दू में कंदो आहे ऐं ॿिया जेके हिकिड़ो असांजो दोस्त आहे असांजे सिंधी विलागर जे नाले सां उहो जेको हाणे तंज़ानिया में हो हाणे वरी पंहिंजो वियो आहे सऊदी अरब वियो आहे रियाज़ हाणे उहो बि उर्दू में कंदो आहे त हिकु त जेके असां जेके कंटेंट क्रिएटर्स आहियूं जेके सिंधी जा आहियूं उन्हनि खे असांजा सिंधी जेके आहिनि दोस्त सपोर्ट घटि कंदा आहिनि ऐं जेकॾहिं मां मश्करी कयां टपा ॾियां ठींग टपा ॾियां उल्टो उबतो सुबतो थियां ऐं को अहिड़ो को चकर कयां पोइ त मूंखे व्यूज़ मिलंदा पर जेकॾहिं मां संजीदा ॻाल्हि कंदुमि जेकॾहिं मां इहा ॻाल्हि तइलीमी ॻाल्हि कंदुमि जेकॾहिं मां ॻाल्हि कंदुमि त असां डेवलपमेंट कीअं थियूं तरक़ी कीअं कयूं जेकॾहिं मां शहर जो हिकिड़ो जेके मसइला आहिनि उहे ॾेखारींदुमि त बाबा हीउ जेको पार्क आहे हे ठहणु खपे हिन में हे चकर आहे इहे रोड ठहियल आहिनि त असां इन टाइप जा जेके पॉज़िटिव जेके विलागर्स आहिनि उन्हनि खे असांजे सिंध जा माण्हू को बि लिफ्ट न कराईंदा आहिनि घटि कराईंदा आहिनि पर ख़ासि करे जेके असां वटि इन में असां आराम पिया आहियूं त जेके असांजे सिंधी में जेके कॉमेडी कनि था पिया उन्हनि जे व्यूज़ मिलणु खपनि छो त उहो ॿोलीअ जी ख़िदमत कनि था पंहिंजी जाइ ते ऐं उहे पंहिंजे नमूने सां उहो बि कनि था पिया पर उन सां गॾु असांजो जेको ख़ासि करे जेको असांजो संजीदा जेको क्रिएटर आहे उनजी मदद ज़रूरु करणु खपे त
त मां त ईअं कंदो आहियां त जेको बि सिंधी जेको विलागर आहे जेको बिलागर आहे या जेको कंटेंट क्रिएटर आहे मां हुनखे बिना चवण जे उनजो जेको आहे सो सब्सक्राइब करे छॾींदो आहियां उनखे जेकॾहिं फेसबुक ते आहे त उनखे फॉलो करे छॾींदो आहियां उन्हनि ते पंहिंजो जेके सब्सक्राइब कंदो आहियां लाइक बि कंदो आहियां त जीअं उहे उन्हनि खे उन्हनि जी वेटेज वधे पर असां वटि ॾिठो इहो आहे त इन टाइप जो जेको कमु आहे असांजा सिंधी सभा जहिड़ा तमामु थोरो घटि कंदा पर ख़ैरु उनजी परवाह न आहे हाणे असां मूंखे को हरू भरू एॾी का बुख बि न आहे ऐं असांजो जेको मेन मक़सदु आहे उहो ई आहे पंहिंजी ॿोली ख़िदमत ऐं उहा कयूं था पिया उन जे लाइ मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स आहिनि मुंहिंजे ज़हन में आहिनि इनशा मां हाणे उन्हनि ते कमु कंदुमि ऐं मूंखे यकीन आहे त पोइ उन्हनि खे मुंहिंजा दोस्त मुंहिंजा जेके सिंधी माण्हू आहिनि उहे ज़रूरु उनखे पंहिंजो ॾिसंदा ऐं उन में लाइक कंदा ऐं सिंध में जेके 5-6 करोड़ असांजा सिंधी आहिनि उन्हनि मां जेकॾहिं असांखे रुगो लख माण्हू खपनि या 50,000 जेके सब्सक्राइबर या जेके पंहिंजो फॉलोअर्स मिली वञनि त ज़ाहिर आहे उनजो वॾो हिकिड़ो इम्पैक्ट थिए थो पियो ऐं जेको असांजो आवाज़ु आहे उहो मल्टीपल थिए थो पियो उहो तमामु घणनि दोस्तनि ताईं पहुचे थो पियो असां उहे माण्हू जेके मिसाल तौरु 2 ॿेले में जेको धरणो थियो त असां हुनखे फुल कवरेज ॾिनी रोज़ानो वेंदा हुआसीं ऐं उते छो त उहो असांजे ज़िंदगीअ मौत जे मसइलनि ते उहो धरणो हुयो जंहिंमें जेके सिंधूअ ते कैनाल ठहिया पिए ऐं उहे कैनाल ठही वञनि हा त असां जे पाणीअ ते जेको आहे सो बंदि ॿधिजी वञे हा ऐं असां सिंधी माण्हुनि जे निड़ीअ ते लत अची वञे हा त सिंध जे वकीलनि वॾी जफ़ाकशी करे बहादुरी करे उन जेको 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 नुक़सानु थियणो हो उहो बंदि कराए वरितो त उन में असां बि उन्हनि सां गॾु हुआसीं त इन टाइप जा जेके कम आहिनि उहे असां कंदा रहंदासीं ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी का शर्मिंदगी न आहे ऐं कंहिं बि क़िस्म जो को मयार बि न आहे त बहरहाल इहे जेके कम आहिनि जेके असांजे पंहिंजे इज्तिमाही भलाई वारा कम आहिनि उहे ज़रूरु कबा ऐं उन्हनि ते ॻाल्हाइबो बि जेके समाजी बुरायूं आहिनि जेके असांजे समाज में जेके ज़हर वांगुरु शामिलु थी चुकियूं आहिनि असांजो समाज अॻिते नथो वधे बिहजी वियो आहे असां पीर परस्त थी विया आहियूं तकलीफ़ परस्त थी विया आहियूं असां जे रॻुनि में फिरके वारे ते ज़हर एॾो त विधो वियो आहे जो असांजो माण्हू जो अकुल माउफ़ थी वियो आहे ऐं उहे इहो नथा सोचनि पिया त हीअ जेका धरती आहे हिन धरती ते त उॾेरो लाल बि आहे जिते मस्जिद हिकिड़े पासे आहे मंदरु ॿिए पासे गॾियल मंदरु साॻियो दरवाज़ो आहे जंहिंमें आहिनि असांजे जेके सॼो जेको सिंध आहे उन में त जेको मज़हबी हमआहंगी जो हिकिड़ो वॾो मिसाल हो सॼी दुनिया में इहो मिसाल वेंदो त सिंध जा जेका आहे उहा तमामु सुफ़ियुनि जी धरती आहे जिते मज़हबी हमआहंगी आहे फ़िरके वारे ते हमआहंगी आहे पर हाणे असांजे दीनदारनि जेके पंहिंजे पाण खे दीनदार सम्झनि था पिया उन्हनि असांजे माण्हुनि में जेको फ़िरके वारे ते ज़हर आहे उहो एॾो त इंजेक्ट करे छॾियो आहे जो हाणे उन्हनि खे का बि मंतक जी ॻाल्हि का बि दलील जी ॻाल्हि का बि अकुल जी ॻाल्हि उहा सम्झ में नथी अचे पई ऐं असां जॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कयूं था पिया त उन ते तमामु घणी बावड़ थी थिए पई ऐं मजबूरन उहो जेको माण्हू आहे उहो डिफेंस में ज़रूरु हली वञे जेके माण्हू तरक़ी पसंदि सोचूं रखनि था जेके रोशन ख़्याल आहिनि जेके साइंटिफिक सोच रखनि था पिया त उहे माण्हू पोइ उन्हनि ॻाल्हियुनि करण खां तमामु घणो ॾिजनि था पिया छो त हिते इन टाइप जूं इन मसइला ईअं थींदा आहिनि त ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो छा आहे माण्हुनि जे ख़िलाफ़ु वॾी भंडी ॿारी वेंदी आहे मां हिकिड़ी जनरल ॻाल्हि कयां थो पियो त मे बि कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन मां की अहिड़ियूं ॻाल्हियूं अक्स कनि असां वटि जेके आम ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे बि मज़हब सां गॾे वेंदो आहे हाणे मां जेका हिकिड़ी ॻाल्हि रखी त बाबा असां जी जेका जंग आहे या जेका हली उन में तमामु घणो जेको किरदारु हो उहो मैथमेटिक्स जो उहो रियाज़ी जो ऐं फिज़िक्स जो हुयो त कैलकुलेट करे ॾिसो न जेको हिकिड़ो मिज़ाइल जेको ईरान मां निकिरे थो पियो उहो केतिरनि मिंटनि में इसराइल पहुचंदो ऐं उनजी स्पीड छा हूंदी उन में बारूद घणो हूंदो उनखे कीअं इंटरसेप्ट कीअं थींदो या उन धमाको कीअं कंदो हाणे इहो सॼो जेको कमु आहे इहो साइंस जो कमु आहे न फिज़िक्स ऐं मैथमेटिक्स जो कमु आहे न त मां जॾहिं चयो त असांजी जेके जंग हुई उहा इन उसूलनि तहत लड़ी वई त असांखे त असांजे माण्हुनि खे त असां साइंसी सोचुनि खां इल्म खां असां ख़तमु करे छॾियो आहे प्राइमरी खां वठी करे यूनिवर्सिटी लेवल ताईं जेके असां वटि आहिनि उहे तोता पैदा कया था वञनि पिया असांजा जेके उस्ताद आहिनि पाढ़ींदड़ आहिनि उहे बि अलाह जे अमान मां पाण प्रिंसिपल बि रहियो आहियां उस्ताद बि रहियो आहियां ऐं मुख़्तलिफ़ ट्रेनिंगूं बि करायूं आहिनि त मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं हिन वक़्तु असांजी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां
इहे जेके साइंटिफिक ॻाल्हियुनि खे वधायूं त जेके कंटेंट क्रिएटर आहिनि मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त दिलि न लाहिनि हीअ जेके रेगुलेशन्स आहिनि उन्हनि खे बि मोह ॾिबो पर असां पंहिंजो जेको चङाई वारो कमु आहे उनखे बि कोन छॾींदासीं पोइ ॾिसंदासीं जेकॾहिं टैक्स लॻी ऐं असांजे टैक्स इनकम ते जेकॾहिं हणनि था ऐं नॉमिनल टैक्स हणनि त उहो त ठीकु आहे पर जेकॾहिं खामखा रुॻो जेको कंटेंट हिकिड़ो क्रिएट करे थो पियो उन्हनि ते उनजो चैनल मोनोटाइज़ थियल बि न आहे पोइ उन्हनि ते बि तव्हां टैक्स हणंदो त पोइ छा थींदो हाणे हे छा आहे त हे माण्हू जो वात बंदि करण हिकिड़ो तरीक़ो आहे त गवर्नमेंट ते जेका क्रिटिसाइज़ थिए थी पई हुनजे मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जे करे त उहे जेके माण्हू आहिनि उनखे जेके व्यूज़ मिलनि था पिया त उहे चाहिनि था पिया त इन्हनि खे असां थोरो धकियूं ऐं हाणे इन सॼे मामले में मां मुंहिंजे साम्हूं सॼो खुले पियो आहे इन में जेके मीडिया जेके आहिनि जेके टीवी चैनल्स आहिनि उन्हनि जी का बि ॻाल्हि थियल न आहे मिसाल तौरु जेकी जंग आहे जियो आहे न्यूज़ आहे ऐं ARY आहे या मुख़्तलिफ़ जेके वॾा वॾा जेके न्यूज़ चैनल्स आहिनि जंहिंखे ड्रामनि ते जंहिं ते ख़बरुनि ते जंहिं ते क्लिपनि ते लखनि जेके व्यूज़ अचनि था पिया उन्हनि खे जेके तमामु ॻचियूं जेको उन्हनि खे पैसा मिलनि था पिया त उन्हनि खे त अलाए ख़बर न आहे उन्हनि ते बि टैक्स लॻंदो अलाए न लॻंदो जेको आम इंडिविजुअल आहे उन ते जेका मार आहे जीअं तेल उन्हनि जे रगुनि मां कढणो आहे त दोस्तो मां फेडरल गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुमि त इहो पंहिंजो जेको FBR वारनि खे त इहो जेको कानून आहे उनखे वापसि वठनि ऐं थोरो साह खणणु ॾियनि माण्हुनि खे ऐं माण्हुनि खे ॻाल्हि करणु ॾियनि ऐं कंटेंट क्रिएटर्स भले वधनि ऐं दुनिया में असांजो जेको मौक़ुफ़ आहे उहो वधे असां ॾिसो हिन वक़्तु जेके कंटेंट क्रिएटर्स आहिनि उहे पाकिस्तान जे जेका ट्रैकड़ी थी आहे उन जी साराह कनि था पिया हिंदुस्तान वारा उनजी मां त ॾिठुमि उहे त टपा पिया ॾियनि उन्हनि ॾिठो त इहे पाकिस्तान ईअं थी वियो आहे हल उहो त TV पिया वञनि बहरहाल असां जे जेका चङी ॻाल्हि हूंदी उन ते उनजी साराह बि कबी त पाकिस्तान हिन वक़्तु जेको इंटरनेशनल लेवल ते जेको किरदारु अदा कयो आहे उनजी समूरनि हल्कनि में वॾी साराह थी थिए हालांकि असांजो शहबाज़ शरीफ़ सां या ॿियनि सियासतदाननि सां असांजा इख़्तिलाफ़ बि आहिनि पर हिन मामले में जॾहिं हीअ हिकिड़ी वॾी जंग जेका थियणी जंहिंमें दुनिया जो तबाह थियण जा वॾा इम्कान आहे छो त जेकॾहिं एटमी जंग छिड़े थी पई त उन में पोइ रुॻो रख बचंदी इंसान त बचंदा कोन त उनखे टारे वियो आहे कंहिं बि सूरत में टारे वियो आहे हाणे अला करे जेको इहो 2 हफ़्तनि जो जेको सीज़ फायर आहे ऐं जेके 10 तारीख़ ते पाकिस्तानी कैपिटल इस्लामाबाद में जेके ॻाल्हियूं रखी वियूं आहिनि उहे ॻाल्हियूं मुस्बत नमूने सां कामयाबु थियनि त इन में जेको पाकिस्तानी किरदारु आहे उनखे असां साराहियूं था पिया त इहा भली ॻाल्हि बि आहे त रुॻो गवर्नमेंट जी तनक़ीद बि न थींदी आहे उन साराह बि थींदी आहे त गवर्नमेंट खे खपे त इन क़िस्म जा कानून लागू न करे त उहे जेको वॉइस आहे माण्हुनि जो जेको निकिरे थो पियो उहो वॉइस बि न निकिरे तव्हां एॾी मुंझ बि न कयो जो माण्हू कंहिं बंदि कमरे में जीअं उबस पैदा थिए दूं भरिजी वञे उन में साह खणंदा मरी वञनि त का दरी त खोलियो जंहिं दरी मां माण्हू थधी ऐं ताज़ी हवा अचे ऐं माण्हू साह खणी सघनि त मां वरी बि इहो मुतालबो कंदुमि त इन कार्य कानून खे बिल्कुलु ई डिमाश कयो वञे इनखे ख़तमु कयो वञे ऐं इनखे लागू न कयो वञे हिननि इहो 5-6 ॾींहंनि जो हिकिड़ो वक़फ़ो गुज़रियो त बाबा असांखे तव्हां सलाहूं ॾियो त पोइ असां इनखे लागू कंदासीं बाबा असांजी सलाह इहा आहे त महिरबानी करे इन क़िस्म जो को बि कमु न कयो जेके कंटेंट क्रिएटर्स आहिनि उन्हनि खे तकलीफ़ पहुचे महिरबानी दोस्तो